नवदेरो में शहरनि पारां बिजली जी अणएलानियल लोड शेडिंग ख़िलाफ़ धरणो हयो वियो आहे। टायर्स खे बाहियूं बि ॾिनियूं वयूं। ग़रीबाबाद महले वासियुनि पारां बाबे ज़ुल्फ़कार चौक ते धरणो हयो वियो ऐं लाड़काणो रतोदेरो रोड बंदि थी वियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त 24 कलाकनि में सिर्फ़ 3 कलाक बिजली ॾिनी वञे थी। सख़्त अज़ाब में मुब्तला आहियूं। नवदेरो में शहरनि बिजली जी अणएलानियल लोड शेडिंग ख़िलाफ़ धरणो हणी टायरनि खे बाहियूं ॾिनियूं। ग़रीबाबाद महले वासियुनि पारां बाबे ज़ुल्फ़कार चौक ते धरणो हयो वियो ऐं सखर लाड़काणो रोड बंदि थी वियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त 24 कलाकनि में सिर्फ़ 3 कलाक बिजली ॾिनी वञे थी। सख़्त अज़ाब में मुब्तला आहियूं। नवदेरो में शहरनि बिजली जी अणएलानियल लोड शेडिंग ख़िलाफ़ धरणो हयो ऐं टायरनि खे बाहि ॾिनी।